بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا وآله. أما بعد، هي पहिरियों درस السيرة النبوية إن شاء الله शुरू कयूं था सोले लफ़्ज़नि सां। मुख़्तसर, तमामु मुख़्तसर, छो जो ही सीरत असांजे प्यारे नबी करीम पैगम्बर जी आहे ऐं इन मां असीं वॾो फ़ाइदो वठी सघंदासीं, छो जो ख़बर अथव इंसान जी ज़िंदगी आहे क़ुरान ऐं सुन्नत ते। ऐं क़ुरान में केतिरियूं बि हज़ारे आयतूं असीं पढ़ंदासीं त उन्हनि जी असांखे का ख़बर कान पवंदी त हीअ छा में नाज़िल थी आहे, किथे नाज़िल थी आहे, कॾहिं नाज़िल थी आहे, इहा असांखे ठुप ख़बर कान थी पए। तंहिंजे करे इनशा अल्लाह ही सीरत जो जेको असीं दर्स शुरू कयूं था त इन में इंसान असांखे तमामु क़ुरान जी ख़बर पइजी वेंदी त हीअ आयतूं किथे नाज़िल थियूं, कीअं नाज़िल थियूं, छाजे लाइ नाज़िल थियूं ऐं कहिड़े कहिड़े टेम ते नाज़िल थियूं। इन मां असीं वॾो फ़ाइदो वठंदासीं ऐं मुख़्तसर, तमामु मुख़्तसर करे इनशा अल्लाह इन मां फ़ाइदो वठंदासीं, छो जो तमामु किताबनि में त सीरत नबी तमामु वॾी आहे, पर असीं इन्हनि खे छो जो असां जेके दोस्त आहिनि पंहिंजे असां सां गॾु तालिब इल्म शुरू में हो, असीं बि तालिब इल्म हूं, त चऊं था त मुख़्तसर करे वठूं। जीअं मुतवल में पवंदासीं त पोइ असांजा साथी बेज़ार थी पवंदा, यानी जेके पासे पासे में जेके ॻाल्हियूं आहिनि सन्हियूं सन्हियूं उहे कोन आणींदासीं। मेन शयूं जेके असांखे पंहिंजी ज़िंदगी में फ़ाइदो पवंदो त इनशा अल्लाह उहे आणींदासीं। दोस्तनि खे चऊं था थोरो क्लिपूं न मोकिलिनि जेसिताईं पूरो कयूं दर्स। त असीं मुख़्तसर वठंदासीं सीरत ऐं थोरे टाइम में, जीअं असां हिते सभई दोस्त जेके आहिनि, जीअं असीं बि कमकार में मसरूफ़ ऐं टाइम तमामु घटि आहे त माण्हू गाॾीअ में बि ॿुधी सघे थो, हलंदे ॿुधी सघंदो, त असांजे नबी करीम जी ख़बर पइजी वेंदी त केतिरो अज़ीम शान असांजो नबी हो, केतिरो असां उम्मत जे लाइ केॾी हुन तकलीफ़ कई ऐं असां ते केतिरो हुनजो हक़ु आहे। ऐं इन सीरत में असांखे तमामु हिकिड़ियूं शयूं असांखे ज़ाहिर थींदियूं त पहिरियां ॾिसो असांखे अज़ान में मुहम्मद रसूलुल्लाह था चऊं। छाजे लाइ था चऊं, छो था चऊं, केॾो अलाह ताला हिन जो शान मथे करे छॾियो आहे जो ॾींहं में 5 दफ़ा लाउडनि में मुअज़्ज़िननि जे ज़रिए असीं मुहम्मद रसूलुल्लाह था ॿुधूं। इहो हिकिड़ो शान आहे जो अलाह पंहिंजो नालो ऐं असांजे नबी करीम जो नालो अज़ान में गॾु करे छॾियो। ऐं हीअ त हू त ख़ुदि ख़ुदा है, हीअ हिकिड़ो बानो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं इन में असांखे इहो बि क़दुरु थींदो त नबी करीम जे बारे में अलाह ताला केतिरो क़ुर में चयो आहे, कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम। साईं चए थो त जे चाहींदो त अलाह साईं तव्हांखे मग़फ़िरत फ़रमाए, तव्हां सां महबत करे, तव्हां सां दिलि करे, त हिन नबी जी पैरवी करणी आहे। क़ुर में जिथे किथे अलाह ताला इहे इहो आयतूं नबी करीम जे बारे में व अतीउ अल्लाह व अतीउ रसूल, जिथे किथे अलाह साईं क़ुर में इहो थो चए। ठीकु आहे, हाणे असांखे थोरो नबी करीम जी सीरत खां अॻु में अयामुल जाहिलिया, नबी करीम जे पैदा खां अॻु में छा हो, छा जहान हो मके जो, मके जी थोरी तारीख़ थोरो पुराणी पोइते करे असीं इनशा अल्लाह उन में शामिलु कंदासीं त मको कीअं ठहियो, काबतुल्ला कीअं ठहियो, नबी करीम पैदा थियण खां अॻु में छा हाल हवालो अरबनि जो हिते, ऐं जेके हिते क़बीला रहंदा हुआ कहिड़ा कहिड़ा हुआ, किथे किथे हुआ, जज़ीरा अरबी जेके अरब मुल्क हुआ कीअं हुआ, उन्हनि जो हाल हवालो कीअं हो। इनशा अल्लाह हर दर्स 20 मिंटनि जे अंदरि हूंदो मुख़्तसर करे, छो जो अॻ में बि शुरू कयोसीं पर कमकार जे करे वरी बिही रहियासीं। सो इनशा अल्लाह कोशिशि कंदासीं त तेज़ी सां हलिबो ऐं अलाह ज़िंदगी ॾिए त इहो हिकिड़ो सदक़ा जारी आहे असांजे लाइ, तव्हांजे लाइ। जीअं इंसानु सिखंदो त इन्हनि जे अमल में हूंदो त पाण खे, पंहिंजे अहल औलाद खे, पंहिंजे पाड़े वारनि खे, सभिनि खे इहो फ़ाइदो ॾेई सघंदो पाण बि। नबी करीम जी सीरत में असां इहो सिखूं था त नबी करीम खां, नबी जे अचण खां हिते जेके इंसान हुआ जज़ीरतुल अरब में, अरब जेके हुआ सफ़ा इख़्लाक़नि खां निकिरी विया, इबादत सही न कंदा हुआ। पहिरियां अल हनीफिया ते इब्राहिम जे दीन ते हुआ, पोइ आहिस्ते आहिस्ते हिननि जे जान में हिकिड़ो माण्हू ज़ाहिर थियो, उन जो बि इनशा अल्लाह सॼो ज़िक्र ॿुधाईंदासीं त शिरक कीअं पैदा थियो मके में, पोइ मके मां आहिस्ते आहिस्ते ॿियनि ओसे पासे जेके शहर नंढा उन्हनि में बि कीअं अची वियो।
इहो बि इनशा ॿुधाईंदासीं त इन में इनहिराफ़ बशरीय सफ़ा हद खां इख़लाक़ खां निकिरी आहे। ऐं ॿियो बि त अलाह ताला इख़्तियार मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अरबनि जे विचनि जे विचां ख़ालि जेके क़बीला सुठा में सुठा क़बीला हुआ, क़बीला जेके ज़ातूं उन्हनि मां इख़्तियार कयो अलाह ताला। त इन में बि इबरत आहे उहो कीअं थियो, कीअं जहान थियो, कीअं नबी करीम जे पीउ उन अब्दुल्ला शादी कई आमिना बिनत वहब खां पोइ, ऐं ज़ाहिर थींदो त कीअं औलाद थियो ऐं इन जो ॾाढा केर हुआ, इहे बि इनशा सभु ॿुधाईंदासीं। इन्हनि मां असीं छो वठंदासीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ अलाह ताला असां ॾिजो मोकिलियो ग़रीब यतीम थी हिते अरबनि जे मुल्क में थियो, इन मां बि इबरत वठंदासीं, फ़ाइदो वठंदासीं त कीअं नंढो थी वॾो थियो। ऐं नबी करीम सिर्फ़ु नबी न हो, दोस्त बि हो पंहिंजे दोस्तनि सां, मुड़ुसु हो पंहिंजे घर वारनि सां, ॾिस जिहाद ते त कमांडर हो, ॾिसंदे त वफ़ादारी में वफ़ादार हो, ऐं दीन में नबी ऐं रसूल हो। ऐं तंहिंजे करे असीं क़ुर में जिथे किथे आयतूं इहे ज़ाहिर कंदासीं त क़ुर पाक में अलाह ताला हिन जी सॼो मनहज हया जेकी ज़िंदगी नबी करीम जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ज़ाहिर करे ॾेखारी, छाजे लाइ त हीअ बशरा सुभाणे न अचनि क़यामत ॾींहुं माण्हू चवनि था असीं नबी करीम जे पैरवी न करे सघियासीं छो जो मलाइक हो या असां वांगुरु न हो, असां ज़ईफ़ हो, असीं कमज़ोर हो, पर अलाह ताला ॾिसो हुनखे असां मां ई मोकिलियो। क़ुर में ईअं बि ज़िक्र अचे थो त तव्हां मां आयो आहे नबी, त इहो असांजे लाइ हिकिड़ी इबरत आहे त असीं इन मां फ़ाइदो वठूं त नबी करीम असां वांगुरु हो, ॾुख बि थींदो हुअसि, दुख बि थींदो हुअसि, ख़ुशि बि थींदो हो, तकलीफ़ूं बि थींदियूं हुयूं, धक जंगुनि में जेके जंगुनि में लॻियसि त बि तकलीफ़ थियसि, जहिड़ा बि कंदा हुअसि माण्हू, ॻाल्हाईंदा बि हुअसि, ॾुख बि ॾींदा हुअसि, नबी जी पंहिंजे घर वारनि जी गिलाऊं कयूं त बि ॾुख ॾाढो ॾुखु थियो। सो इहो सभु इनशा सीरत मां असीं फ़ाइदो वठंदासीं त असां उनजी पैरवी करे सघंदासीं। ऐं उनजी जेके बि ज़िंदगी में नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं उहे बि इनशा असांखे ख़बर पइजी वेंदी त नबी करीम इबादत कीअं कंदो हो, माण्हुनि खे फ़िक़्ह कीअं सेखारींदो हो, तफ़सीर क़ुर कीअं सेखारींदो हो। ऐं इन मां असांखे नबी करीम जे आल बैत जेके आहिनि उन्हनि जी ऐं सहाबियुनि जी महबत बि असांखे ज़ाहिर थी पवंदी त असीं उन्हनि जे नबी करीम जे आल सां बि महबत कीअं कयूं सही तरीक़े सां, छो जो हीउ दीन जेको आहे न अलाह ताला क़ुर में चए थो वकज़ालिक जअलनाकुम उम्मतन वसतन लितकूनू शुहदाअ अलन्नास, अलाह साईं चए थो मां तव्हांजी उम्मत खे विच में रखियो आहे, विच में कयो आहे, न हेॾे न होॾे, न सफ़ा ग़ुलू कजे कंहिं शइ में, जीअं के फ़िरका आहिनि जेके महबत नबी करीम जे आल बैत सां महबत कनि था पर उहे हद खां निकिरी था वञनि, पोइ उन्हनि जो शान मथे करे करे नबियुनि खां बि टुपाए था छॾनि। इहो ग़लति आहे, हर शइ पंहिंजे हद में हुजे, पंहिंजे मीज़ान में हुजे। अलाह साईं चए थो वसत आहे, विचो हुजे, विच में हुजे, जेतिरी आहे एतिरी। ऐं उन्हनि जी ज़िंदगी जी ख़बर पवंदी, ज़िंदगी जी ख़बर पवंदी त असीं उन्हनि जी पैरवी बि करे सघंदासीं। इन में असां इहो बि इनशा कोशिशि कंदासीं त जेके नबी करीम जे टाइम में क़बीला रहंदा हुआ मके जे ओसे पासे, उहे उन्हनि जो हाल अहिवाल कीअं हो, कहिड़े दीन ते हुआ, कहिड़े मिलत ते हुआ, इहे बि असांखे ख़बर पइजी वेंदी त मदीने में उन टाइम में जेके यहूदी रहंदा हुआ उहे कीअं आया, केॾां आया, मके में मुशरिक जेके हुआ इहो शिरक कीअं पैदा थियो मके में, ऐं जेके इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते हुआ छह माण्हू हुआ उहे बि कीअं पंहिंजे पके तौहीद ते हुआ। ऐं नजद जिथे हींअर रियाज़ आहे जंहिंखे चवनि था रियाज़ शहर पहिरां नजद चवंदा, उहे कहिड़े दीन ते हुआ, कहिड़ियूं क़ौमूं हुते रहंदियूं, ऐं ओसे पासे जिथे हींअर नजरान जो शहर आहे सऊदीअ जो, उते कहिड़ा माण्हू रहंदा हुआ नजरान में, ऐं उहे ईसाई कीअं थिया उन्हनि में बि इहा ख़बर पवंदी। ऐं यमन में हबशी उन टाइम में हुकुमरान हुआ, यमन त अरबनि जो असुलु मुल्क उहो आहे, उते हबशी कीअं आया, जेके हबशी जेको काफ़िला खे डराइणु आयो, अबराहल हबशी, अबराह त होॾे रहंदो, पर हीउ जेको आयो डराइणु इहो यमन में कीअं मुसलत थी वियो, इन जी बि इनशा ख़बर पइजी वेंदी
त इहे जेके बि सीरत नबी में शुरू कंदासीं आहिस्ते आहिस्ते तफ़सील सां, त इहे आहे पहिरियां मक़सदु त हिन नबी जी असीं सीरत मां इबरत वठूं, फ़ाइदो वठूं, असांखे सीरत जी नबी जी ॻाल्हियुनि जी नंढियूं नंढियूं जेके बि ॻाल्हियूं हुन जा वॾियूं जेके मेन शयूं उन्हनि जूं असांखे इहे सीरत मां फ़ाइदो कीअं वठूं, नबी जी ख़बर पवंदी त नबी जी ज़िंदगी छा हुई, कीअं उथंदो हो, कीअं वेहंदो हो, कीअं ॼाओ ॼमण खां अॻु में जेके अलामतूं थियूं त उहे बि आणींदासीं, जेके अलामतूं ज़ईफ़ आहिनि उहे बि ॿुधाईंदासीं इनशा अल्लाह, जेतिरो इंसान खे अलाह साईं ॾिए। ऐं हिकिड़ी ज़हन में ॻाल्हि कजो त केर बि इंसानु चुप आहे त ठीकु आहे, जेको ॻाल्हाईंदो त उन में जे 10 ॻाल्हियूं हूंदियूं त के ॻाल्हियूं उन में कुझु ग़लति बि थी सघनि थियूं। सो इंसानु कहिड़ी ॻाल्हि जेकी ॿुधे थो जिथे बि ग़लति हूंदी इनशा अल्लाह उनखे सही कंदासीं, या केर बि भाउ असांखे नसीहत कंदो त क़बूलु कंदासीं, हिन में को तासुब कोन्हे, इंसानु आहे, इंसानु ख़ता जो घर आहे। ऐं असीं नबी जी सीरत था पढ़ूं ऐं नबी जी अख़लाक असांखे सिखिणो आहे, नबी जो अक़ीदो छा हो उहो सिखिणो आहे, नबी जी इबादत असांखे सिखणी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मां असीं हर शइ सिखी सघंदासीं, तौहीद उन मां सिखंदासीं, फ़िक़्ह उन मां सिखंदासीं, जंगियुनि ते लड़ायुनि ते कीअं कीअं नबी करीम पाण सहाबिन खे उथारींदो विहारींदो हो, नबी करीम इंसानु हो, बशर हो असां वांगुरु,